नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा आहियूं त सांगड़ में सूबाई वज़ीर सिंध वर्क्स एंड सर्विसिज सैयद ज़िया अब्बास शाह रज़वी पारां सांगड़ ज़िले में जारी तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो वियो। सांगड़ शहर में डिस्ट्रिक्ट काउंसिल खां ट्रैफिक चौक ताईं तइमीर थींदड़ रोड जो इफ्तिताह कयो वियो। डिप्टी कमिश्नर ऑफिस में सूबाई वज़ीर खे वर्क्स एंड सर्विसिज खाते जे ऑफिसरनि पारां ज़िले में जारी तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई है। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोरजो, राना सत्तार, MNA नवी डेरो, सूबाई सलाहकार जावेद नायाब लिगारी, वॾे वज़ीर जो मावन पारस डेरो, MPA शाहिद थईम, MPA जाम ज़हीर, फराज डेरो, शकील मरी, माशूक चांडियो साणस गॾु रहिया। डिप्टी कमिश्नर सांगड़ जी ऑफिस में ब्रीफिंग दौरान सूबाई वज़ीर चयो त तइमीर थींदड़ रोडनि ऐं बिल्डिंग्स जी मियार ते कंहिं बि क़िस्म जो सौदो न कबो। नाक़स कम कंदड़ ठेकेदारनि ऐं मुलवस ऑफिसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सांगड़ ज़िले में तरक़ियाती कमनि जो जार विछायो है। सांगड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ रोडनि खां अलावा काफ़ी तरक़ियाती कम कया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।